यवां अपडेट कयो पिया दादू मां ब्यूरो चीफ एमडी मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक तालके अस्पताल मेड़ जो डॉक्टर मोहम्मद ईसा सोडर एमएस मुकर्रर नोटिफिकेशन जारी। तालका अस्पताल मेड़ जो अगूणो एमएस डॉक्टर इमामुद्दीन खोसो के जाम शोरो डीजी मुकर्रर थियण खां पोइ डॉक्टर मोहम्मद ईसा सोडर के मेड़ अस्पताल जो एमएस मुकर्रर थियण ते सिंध प्रेस क्लब मेड़ जो चेयरमैन एमडी मुनीर लाशारी नादरा ऑफिसर परवेज अली हालो ऑफिस पहुंची नई मुकर्रर एमएस डॉक्टर मोहम्मद ईसा सोडर के गुलन जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। उन मौके ते एमएस डॉक्टर मोहम्मद ईसा सोडर चयो त मां थोरे तो आहियां इम्तियाज़ अली बादशाह खान बुट ऐं सूबाई मशीर फयाज़ अली खान बुट जन जो मूं ते एतमाद करे एमएस मुकर्रर करायो आहे। इंशाअल्लाह अस्पताल जी बहितरी लाइ पंहिंजे वसावर कोशिश कंदुसि ऐं जाइज़ कमकार दोस्त साथियुनि जा कंदा रहंदासीं। मां थोरे तो आहियां सीनियर सहाफ़ी एमडी मुनीर लाशारी ऐं परवेज़ अली आलो जन जो जन एमएस थियण ते गुलन जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। उन मौके ते पैरामेडिकल स्टाफ जो अॻवानो न्याज़ ॾेपर मोहम्मद आज़म पंवर इशफाक ॾेपर मौजूद आहे।